बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं हिते जेको गॾु थिया आहियूं, अॼु जेको आहे सो 22 मार्च ते अॼु शहीद सूर्य बादशाह जी तहरीक जेका आहे उन जी जेको फेज़ आहे आज़ादी जी तहरीक जो, उहो हज़रत सैयद सिबक़तुल्लाह शाह अव्वल तजरधणी बादशाह जे वक़्त में शुरू थियो हो, जंहिं वक़्त में सिंध जे कश्मीर जे सरहदनि ते जॾहिं सिखनि जेको आहे सो मज़ारी क़बाइलनि ते हमिलो कयो हो, सिंध ॾांहुं आया थे, त उन वक़्त में सैयद सिबक़तुल्लाह शाह अव्वल तजरधणी बादशाह उन पंहिंजा गाज़ी जेके आहिनि से घुराया हुआ। उन वक़्त में जेके पी साईं मसन धणी, पी साईं तजरधणी जेको सिबक़तुल्लाह शाह अव्वल आहे, उन खां वठी हुरनि जी तहरीक जेका शुरू थी। उन खां पोइ वरी 1843 में जेको मीर शेर महमद अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु 1843 में विढ़ियो हो, मीर शेर महमद सां गॾु हज़रत पी साईं बंगलेधणी बादशाह, हज़रत पी साईं बंगलेधणी बादशाह जंहिंजो नालो सैयद अली गौहर शाह अव्वल हो, उन पंहिंजा मुजाहिद ॾिना हुआ, जिन जेको आहे सो वतन जी आज़ादी जे लाइ मीर शेर महमद सां गॾु जंग कई। उन खां पोइ हीउ सिलसिलो जेको आहे 100 साला तहरीक जो आहे। वरी जेको हज़रत पी साईं सैयद हिज़्बुल्लाह शाह मसन धणी जे वक़्त में गादी गुलाम हैदर फ़क़ीर जेको पी साईं रोज़े धणी जो मुरीद हो, हज़रत जेको आहे सो अब्दुल्ला फ़क़ीर फ़क़ीर वरियाम फ़क़ीर रली वारो ऐं अब्दुल्ला फ़क़ीर मस्त जेको आहे सो जंहिंजो तरीक़ो शुरू आहे अब्दुल्ला फ़क़ीर कात्यार, सैयद सुलेमान शाह, उन्हनि जी जेको आहे सो अॻुवाणी में हुरनि जी मुनज़िम हिकिड़ी जमायत ठही, उन में कानून ऐं तरतीब ॾिना विया। हिन मक़ाम ते जिते पाण बीठा आहियूं, हिते झूड़े फ़क़ीर बंबरे जो हिकिड़ो लयो हूंदो हो। हीउ सॼो मखी जो एरिया सॾिबो हो, जिते गाज़ी गुलाम हैदर फ़क़ीर जी जेको सो सरपरस्ती में फ़क़ीर बच्चू बादशाह, पीरू वज़ीर बच्चू ख़ासकेरी, पीर बख़्श वसाण, भलू गाहो ऐं ॿी जमात जा जेके फ़क़ीर हुआ, उहे उन वटि ईंदा हुआ, इन लय जे हेठां वेही तरबियत हासिलु कंदा हुआ। उहे उन्हनि जा उस्ताद हुआ, जंहिंखे हुर जमात में फ़र्क़ जमात जी जे नाले सां यादि कयो वञे थो। हिन मक़ाम ते ई अॻिते हली 1896 में जेका 1864 खां वठी हुरनि जी आज़ादी जी सिंध सरकार जी आज़ादी, सांगड़ सरकार जी आज़ादी जे नाले सां जेका तहरीक जेका शुरू थी हुई, हिन मर्कज़ ते फ़क़ीर गॾु थींदा हुआ। ऐं उन खां पोइ जेको आहे सो गुजड़ो जेको जंहिंखे अॼु गुजरी चयो वञे थो, उन जा ते गुजड़े जे इलाइक़े में बगले ते फ़क़ीर गॾु थींदा हुआ, जिन उन वक़्तु ल्यूकस जेको आहे अंग्रेज़ हो, उनखे ललकारियो। पोइ पी साईं बंगलेधणी बादशाह खे ज़हर ॾिनो वियो, पी साईं मसन धणी बादशाह आया, उनखे तकलीफ़ ॾिनी वई। हीअ जदोजहद जारी रही ताजो हज़रत पी साईं अली गौहर शाह सानी माफ़े धणी जे वक़्त में पोइ जॾहिं हिन एरिया सॼे खे अंग्रेज़नि ॻोठनि खे बाहियूं ॾिनियूं, त उन खां पोइ पी साईं जिन जो इहो हुकुम हो त फ़क़ीर जेको आहे सो तव्हां या त पेश पओ या विड़ी सिर ॾियो। त हिन मक़ाम ते झूड़े वारे लहे ते 3 फ़क़ीर जेके आहिनि से 2 अप्रैल 1896 में उहे हिते जेको आहे हिन मैदान ते हिन साॻे पंहिंजे मर्कज़ ते अची गॾु थिया हुआ, जंहिंमें पीरू फ़क़ीर हज़रत फ़क़ीर पीर बख़्श फ़क़ीर जेको आहे सो गुल्लो मोची फ़क़ीर जेको आहे सो तॻियो फ़क़ीर चांग, टई अची गॾु थिया हुआ, जिन लूकस ॾांहुं इहो नियापो कयो हो त अच त तोसां जेको आहे सो मैदान कयूं। हिन शहीदनि जे मक़ाम ते जितां तहरीक ऐं जेको आहे सो इनक़लाब जो आगाज़ थियो, हिन मक़ाम ते उहे फ़क़ीर गॾु थिया हुआ, जंहिं 2 अप्रैल 1896 में लूकस जी फ़ौज सां मुक़ाबिलो कयो, हिन मैदान ते शहीद थिया। हिन मैदान ते लूकस जॾहिं उन्हनि शहीदनि जा जिस्म ज़मीन ते दफ़न पे कया, तॾहिं उन इहो ऐलान कयो त हमने हुरों को ख़त्म कर दिया, उनकी तहरीक को ख़त्म कर दिया, कोई नहीं होगा जो इनका नाम लेने वाला हो और ये लोगों के कदमों तले रूंदे जाएंगे। तारीख़ शायद है त अंग्रेज़ आहे कोन। उन खां पोइ सूर्य बादशाह जी तहरीक वरी जेको आहे सो जेका शुरू थी वेंदे अंग्रेज़ जे तरण ताईं 1947 ताईं उहा जारी रही। 1952 ताईं वरी जेको गादी बहाल थी सूर्य बादशाह खां पोइ हज़रत पी साईं छॾधणी जी, त उहे मक़ाम जेके आहिनि, हीउ उहो मक़ाम अॼु शायदि ई थो ॾिए त लूकस तूं किथे आहीं, तुंहिंजो नालो निशान कोन्हे। उन्हनि मंसूरनि जो
सागर शहर में मंसूरनि जो क़ब्रस्तान सॾिजे थो, वरी मज़ार आहे। असांखे पंहिंजे अबनि ॾाॾनि जी ख़बर कान्हे, पर असांखे मंसूरनि जे उन मज़ार जी ख़बर आहे। हीउ उहो मक़ाम आहे जिते फ़क़ीर शहीद थिया हुआ। हीउ उहो मक़ाम ज़िंदा शाहिदी ॾिए थो, हीउ मीनार शाहिदी ॾिए थो त उनजी अज़मत खे सलाम थो पेश करे। ईंदे वेंदे हर माण्हू ॾिसे थो त उहे शहीद जिते शहीद थिया, जिते दफ़न थिया, उहे जॻहियूं क़ाइमु आहिनि। उहो अंग्रेज़ पाण आहे कोन। असां 2 अप्रैल ते इंशाअल्लाह 1 अप्रैल ते हुरनि जी लोढ़नि मां आज़ादी जो ॾींहुं, 1 अप्रैल 1952 ते जेको आहे सो हुर लोढ़नि मां आज़ादु थिया। पी साईं हज़रत छॾदणी बादशाह शहीद सूर्य बादशाह जे फर्ज़नि जी अॻुवाणी में उहो ॾींहुं थले शरीफ़ सांगड़ में मल्हायूं था ऐं मल्हाईंदासूं। जमायत खे अर्ज़ु आहे त उन प्रोग्राम में थले शरीफ़ ते जेको आहे सो अचे ऐं उन प्रोग्राम खे उते अची मल्हाए हुरनि जी आज़ादी जे ॾींहं खे सेलिब्रेट करे। उन ॾींहुं हुरनि जो रिवायती वेस पहिराण, पटको, अजरक, इहो जेको आहे सो हुरनि जो जेको लिबास आहे, जेको इस्लामी लिबास पिणु वेंदा आहे, जेको सिंध जी सकाफ़त पिणु आहे, उन सकाफ़ती लिबास में अचनि ऐं सॼी राति उहो प्रोग्राम हलंदो। वरी राति जो सुर राग हलंदो। ॿिए ॾींहुं 2 अप्रैल ते शहीदनि जी जेका शहादत थी हुई, 2 अप्रैल 2022 में वरी हिन मक़ाम ते असां प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे, जंहिंमें जमायत खे अर्ज़ु आहे त हिन जाइ ते जेको आहे सो शाम जो असर निमाज़ खां पोइ 5:30 बजे खां पोइ वरी हिते 2 अप्रैल 2022 ते वरी हिते प्रोग्राम जेको आहे सो असां तरतीब ॾिनो आहे। जमायत खे अर्ज़ु आहे ऐं जेके बि आज़ादी पसंदि माण्हू आहिनि, जेके बि वतन परस्त माण्हू आहिनि, उन्हनि सभिनी खे मोहबत कंदड़नि खे दावत था ॾियूं त 2 अप्रैल 2022 जेको आहे सो उहो हिन मक़ाम ते वरी प्रोग्राम असां तरतीब ॾींदासीं त उन में शामिलु थियनि त जीअं असां इन्हनि शहीदनि जा बाग़ ऐं मकान उन्हनि खे संभालियूं ऐं उन्हनि ॾिनल क़ुर्बानीुनि खे यादि कयूं। तव्हां सॼी जमात लाइ इहो वरी पैगाम आहे त जेको आहे सो इहो हिते अची गॾु थियो जो हुरनि जी जेका तारीख़ आहे उहा करबला खां किंगरी ताईं, किंगरी खां क़यामत ताईं जारी आहे ऐं जारी ऐं सारी रहंदी। उन नारे सां गॾु जेको नारो ला इलाहा इल्लल्लाह जो लॻंदो हो, भेज पागारा जो लॻंदो हो, हुरनि जो माज़ी छा रहियो आहे उहो सदाईं असां वटि हिकिड़ो जेको आहे सो उहो स्लोगन मशहूरु आहे, हुरनि जो माज़ी शहीद या गाज़ी। 2 अप्रैल ते तव्हां ऐं असां इंशाअल्लाह हिते सभु गॾु हूंदासीं।